अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा हाल खैर साजिद तुम दा खुश हैं? खैर लगो पिया दादे हाल मुआरो कम किथे पुजाई? तोरो कम वे मां अचां थो। छा थियो लाकत? अड़े अदा खैर त आहे छा मसलो आहे? रुगी अच वञ लॻी पई अथई। खैर आदा खैर आ। आख़िर ॿुधाए त सही थियो छा अथई? मूंखे न मैसेज थी पियानि भाउ। मैसेज थी पियानि? मतलब त दस्त थी पियानि, मोशन थी पियानि। मोशन सम्झी थो न? आख़िर छा खाधई? ॿुधाई थो। मानी खाधुमि, हमरा हिकिड़ो चांवर खणी आयो, पोइ चांवर खाधुमि। मच्छी खाधुमि, मुर्गी खाधुमि, पोइ वरी 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 दही खाधुमि, वरी वरी केला खाधुमि, वरी वरी लस्सी पीतमि, फ्रूट पियलमि, फ्रूट खाधुमि, वरी मानी डबल कयमि, बस चांहि पीतमि। बस हक़ त मैसेज थी पिया अथई।